अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये अॼु फाइनेंशियल इम्प्लीकेशन जे सिलसिले में ॾिसा सघो था एच जी ऑफिस अचनि थियो छो त फाइनेंस वारनि कुझु अहिड़ियूं शयूं घुरियूं आहिनि जेके आई टी डिपार्टमेंट वटि या बजट वारनि वटि न हुयूं। अलाई महिरबानी सां अॼु सेक्रेटरी साहिबु ऐं एडिशनल सेक्रेटरी साहिबु एजी सां ॻाल्हायो ऐं एसो बजट वारा दोस्त हींअर एजी सद में वेठा आहियूं। इनशाला ॿिनि ॾींहंनि अंदरि उहा पाण खे डेटा मिली वेंदी ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अला कंदो थोरो कमु मींहुं देरि त थिए पई इन में कोशिशि करियूं पर हिकिड़ो कमु बहितर तरफ़ वञे पियो। जेके शयूं घुरिबल आहिनि उहो लाज़मी तौर असांखे मुहैया करे ॾिनियूं आहिनि। उन खां सवाइ फाइनेंशियल इम्प्लीकेशन अणपूरो हूंदो। दुआ करियो जुमे जो ॾींहुं भलारो अलाह कंदो ख़ैरु थींदो।